सिंध आर्काइव्स सिंध जी हज़ारें सालनि जी तारीख़, सक़ाफ़त, सरकारी रिकॉर्ड ऐं नायाब दस्तावेज़नि खे महफ़ूज़ रखण वारो अहम इदारो आहे। हीउ इदारो न रुगो माज़ी जे विरसे जी हिफ़ाज़त करे थो, पर मुहक़क़िक़नि, शागिर्दनि ऐं तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ माण्हुनि लाइ बि हिकु अहम मर्कज़ जी हैसियत रखे थो। सिंध आर्काइव्स खातो 1971 में क़ाइमु कयो वियो, जंहिंजो मक़सदु सिंध हुकूमत जी तारीख़ी ऐं इंतिज़ामी रिकॉर्ड खे महफ़ूज़ करणु, तरतीब ॾियण ऐं तहक़ीक़ लाइ दस्तियाब बणाइण आहे। हिन इदारे में बरतानवी दौर, बम्बई प्रेसिडेंसी, विरहाङे खां अॻु ऐं पोइ वारे दौर सां लाॻापियल लखें सरकारी फाइलूं, नोटिफिकेशन, नक्शा, रिपोर्टूं, नायाब किताब, अख़बारूं ऐं ॿिया तारीख़ी रिकॉर्ड महफ़ूज़ कया विया आहिनि। सिंध जी तारीख़ सॼी समूरी असां वटि हिते महफ़ूज़ आहे। हिते तक़रीबन 1829 खां वठी जीअं अंग्रेज़ हिते पंहिंजो कमु शुरू कयो, उन खां अॻे दौर खां असां वटि जीअं रिकॉर्ड जीअं अचणु शुरू थियो तीअं हिते आर्काइव्स जो असां वटि जमा थींदो रहियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेतिरो कमु थियणु खपे हा ओतिरो कमु त शायदि न थी सघियो। जेको असां हाणे उन में हथु विधो आहे त उन कम खे असीं वधि में वधि वधाए इन तारीख़, सिंध जी तारीख़ खे आम माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ असां पहिरियां क़दम खणूं। जीअं ख़बर पए त सिंध आर्काइव्स डिपार्टमेंट वटि सिंध जी समूरी तारीख़ हिते असां वटि पई आहे। ऐं अंग्रेज़नि एतिरो कमु कयो जेको आउं सम्झां थो जॾहिं सभिनी माण्हुनि जे अॻियां ईंदो त उन्हनि खे हैरत थींदी त अंग्रेज़ सिंध लाइ केतिरो कमु करे वियो ऐं सिंध खे ठाहिण में हुनजो वॾो किरदारु रहियो। असां वटि तक़रीबन 1200 जे लॻभॻि असां वटि नक्शा आहिनि। असां वटि सॼी सिंध जा नक्शा आहिनि, मुख़्तलिफ़ दौरनि जा। जेके जेके हुकुमरान आया, जिन जिन जे दौर में सिंध कहिड़े अंदाज़ में सिंध जो कारोबार हलियो, उन जूं हदूं केसि ताईं रहियूं ऐं केरु केरु हुकुमरान रहियो, सभु अथव। सॼी तारीख़ अथव असां वटि, उहे बि असां वटि अथव, मौजूदु अथव। असां नक्शनि जो किताबु असांजो मदद अली सिंधी साहिबु छपियो आहे। उन पहिरियों हिकिड़ो ॿ जुल्द आया आहिनि, शायदि ॿियो जुल्द छपाई हेठि आहे। उहो बि जल्दी अची वेंदो। हिकिड़ो जुल्द आयो जंहिंमें काफ़ी नक्शा उहे ॾिना वञनि। नक्शा बि असां वटि महफ़ूज़ आहिनि सभु। ऐं तव्हांखे इहो गुज़ारिश कयां थो त तव्हां ज़रूरु वक़्तु कढी इहो सिंधी माण्हुनि जे अॻियां तव्हां बि आणियो इहो असांजे चैनल जे थ्रू अचे। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी त असां वटि त एतिरो तारीख़ी मवादु पियो आहे। असां वटि मसवदा आहिनि, असां वटि एतिरा मसवदा आहिनि, तव्हांखे हैरत थींदी त हुननि जी लिखत अहिड़ी आहे जहिड़ी अॼु जे प्रेस जी बि अहिड़ी कान थींदी। ऐं इन्हनि माण्हुनि कहिड़ा कहिड़ा कमु कया, इहे छा माण्हू आहे जिन वेही इहे सिंध जी तारीख़ खे जमा कयो आहे, सिंध जी तारीख़ ते कमु कयो आहे। असां वटि सभु शयूं महफ़ूज़ आहिनि। असीं चाहियूं था त सिंध जी सॼी ऐं प्रिज़र्व, असां उन्हनि खे ॿियो त असां प्रिज़र्व पिया करियूं। असां उन खे जेके फ़ारसी जा, अंग्रेज़ी जा अख़बारूं जेके सॼे दौर जूं जेके थी गुज़रियूं आहिनि, असां उहे सभु प्रिज़र्व पिया करियूं। उहे उन ते कमु हले पियो। असांजी जुल्द सादी थिए पई किताबनि जो, उनखे नए सिर उहो सॼो उन तारीख़ी किताबनि खे महफ़ूज़ करण लाइ। हाणे असां वटि जेको प्रिज़र्व थियनि था उहे 300 सालनि ताईं उहे प्रिज़र्व थी वेंदा। उनखे क़तन का शइ नुक़सानु कोन पहुचाए सघंदी। त सम्झो था त इहो तमामु वॾो कमु आहे। सिंध आर्काइव्स में अहिड़ा केतिरा ई दस्तावेज़ पिणु मौजूदु आहिनि जेकी सिंध जे सियासी, समाजी, मुआशी ऐं सक़ाफ़ती तारीख़ खे सम्झण में बुनियादी हैसियत रखनि था। मुहक़िक़, शागिर्द, अदीब ऐं सहाफ़ी हिते अची पंहिंजी तहक़ीक़ लाइ घुर्बल मवाद हासिल कंदा आहिनि। दुनिया जे सुधरियल मुल्कनि में या जिते बि त पंहिंजनि क़दीम काग़ज़नि खे, दस्तावेज़नि खे महफ़ूज़ करण जा तरीक़ा आहिनि। ख़ुदि इंग्लैंड में, इंडिया में जिते ॾिसंदो त आर्काइव्स डिपार्टमेंट्स आहिनि। अंग्रेज़नि जेको आहे सो उन ज़माने में बि इहे शयूं महफ़ूज़ करणु शुरू कयूं। ऐं आउं सम्झां थो जेतिरो अंग्रेज़नि कमु कयो आहे रिकॉर्ड खे महफ़ूज़ करण में, उहो केरु न करे सघियो आहे। सिंध आर्काइव्स जेका आहे सा 1972 में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ज़माने में हीअ डिपार्टमेंट, जीअं कल्चर डिपार्टमेंट बि ठहियो, तीअं आर्काइव्स बि ठहियो। आर्काइव्स जो मक़सदु हो त सिंध जा क़दीम जेके काग़ज़ात तारीख़ी दस्तावेज़ आहिनि, नक्शा आहिनि, उनखे महफ़ूज़ कजे। सो हीउ सिलसिलो हलंदड़ आहे। हाणे हींअर जॾहिं खां सरफ़राज़ अजहर साहिबु एडवाइज़र थिया आहिनि त मां साण गॾु अची वेठो हुयो ऐं मूंखे असाइनमेंट ॾिनी अथनि। तंहिंमें साईं हींअर किताब जी आइडिया हुई त घटि में घटि मॉडर्न सिंध जेको ठाहींदड़ हो सो सर बार्टल फिरेरो
जेको 1851 में सिंध जो कमिश्नर थियो त उन जी ज़िंदगी ते हिकिड़ो किताबु अचणु खपे। इहा असांजी जी आइडिया हुई त पोइ असां बाटल फिलर जी ज़िंदगीअ ते हिकिड़ो किताबु अचे पियो। उन खां पोइ ही मक़सदु इहो आहे त उहो अंग्रेज़ जिन सिंध लाइ कमु कयो। तव्हां ख़बर आहे त बाटल फिलर जे ज़माने में रेलवे ठही, बंदरगाह ठही, रस्ता ठहिया, सिंधी ॿोली जेका आहे सा 52 अखर जेके आहिनि से सिंधी ॿोली त अॻे बि हुई, 800 सालनि खां हली पई सिंधी ॿोली, पर बाक़ाइदे अरबी रस्मुल ख़त में बाटल फिलर ज़माने में इहो आयो, शाह जो रिसालो छपियो। बाटल फिलर जी वॾी कंट्रीब्यूशन जॾहिं किताबु ईंदो त तव्हां ॾिसंदो। इदारो जदीद दौर जी ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे पुराणनि दस्तावेज़नि जी डिजिटलाइज़ेशन ते बि कमु करे रहियो आहे, जीअं क़ीमती रिकॉर्ड खे वक़्त जे असरनि खां बचाए सघिजे ऐं मुस्तक़बिल जे नस्लनि लाइ महफ़ूज़ रखियो वञे। सिंध आर्काइव्स वक़्त ब वक़्त तारीख़ी दस्तावेज़नि, नायाब तस्वीरुनि ऐं किताबनि जूं नुमाइशूं पिणु मुनक़िद कंदो आहे, जिन ज़रिए नौजवान नस्ल खे पंहिंजी तारीख़ ऐं विरसे सां आशना कयो वेंदो आहे। तारीख़ कंहिं बि क़ौम जी सुञाणप हूंदी आहे ऐं सिंध आर्काइव्स उहो इदारो आहे जेको सिंध जी तारीख़ी विरसे खे महफ़ूज़ रखंदे माज़ी ऐं मुस्तक़बिल जे विच में हिकु मज़बूत पुल जो किरदारु अदा करे रहियो आहे।